पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जन्म ॾींहं ते मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए खेसि भेटा पेश कई वई। नवाबशाह में पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जन्म ॾींहं जे हवाले सां शानदार रैली कढी वई। प्रेस क्लब जे मुशर्रफ अली भुट्टे ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि खां थींदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते केक काटियो वियो। दादू में कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जन्म जे ॾींहं जे मौक़े ते आपका जे सॾ ते मुनीर अहमद सियाल, महबूब अली सूमरो, अली गुल पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। ॿिए पासे जोधापुर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि पारां पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो योम पैदाइश जे ॾिहाड़े ते केक काटियो वियो। कादरपुर में केक काटण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई अॻवान चीफ सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो चयो त कायदे आज़म जे जनम ॾिहाड़े ते खेनि ख़ुशी थी रही आहे। हुननि चयो त कायदे आज़म जे जनम ॾींहं जी ख़ुशीअ में अॼु हुननि केक काटियो आहे। जोहीअ में बि क़ौमी अमन कमेटी पारां कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾींहं जे हवाले सां रैली कढी वई। शाह मोहम्मद गाॾही, लियाकत रस्तमाणी, अली गुल लाशारी, सिकंदर जसकाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद मखतूम बिलावल पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली निकिती। उन मौक़े ते अॻवान रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त ॾींहं जे मौक़े ते कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कनि था। हुननि चयो त हू हर साल कायदे आज़म जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। संदन चवणु हो त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जूं मुल्क लाइ ॾिनल क़ुर्बानियूं विसारे नथियूं सघजनि।